सक़रंड लॻ मीर ख़ान लगारी जे ॻोठ सोनो कोकर में रात देर सां के नामालूम चोर पौरहित मोहम्मद जुमन खोखर जी रिज़की दुकान में लखिन रुपयनि जो सामान चोरी करे विया। मुतासिर दुकानदार मोहम्मद जुमन खोखर मीडिया के ॿुधायो त रात जो नामालूम चोर संदसि दुकान जी छिति तोड़े लखिन रुपयनि जो सामान चोरी करे विया आहिनि। हुन चयो त हुन खां अॻु बि कई भेरा संदसि दुकान मां चोरी थी चुकी आहे, जंहिंजो पिणु दाद न थियो आहे। माज़ी जी चोरियुनि खां पोइ दुकान जी मज़बूत ताला लॻाया आहिनि, जेके शायदि चोरनि खां टुटी न सघिया, जिन दुकान जी छिति तोड़े वारदात कई। मोहम्मद जुमन खोखर इहो बि ॿुधायो त चोर छिति तोड़े दुकान में दाख़िल थियण खां पोइ दुकान जी दरी खोले हुन मां सामान खणी विया आहिनि, जंहिंजी मालियत लखनि रुपया आहे। हुन एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो खे अपील कंदे चयो त हू मिस्किन पौरहित आहे, संदसि बच्चनि जो रोज़गार चोरनि ख़त्म करे छॾियो आहे। ख़ुदारा मो मिस्किन जी चोरी वापसि कराई वञे। होॾां फुर वाक़े बाद इलाइक़े जी नेक मर्द फ़क़ीर वज़ीर लगारी ॻाल्हाईंदे चयो त सख़रंड शहर तोड़े आसपास जो इलाइक़ा अॼुकल्ह चोरनि जे रहमो करम ते आहिनि। SHO सख़रंड असगर ऐवान खे गुज़ारिश आहे त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब पौरहित जुमन खोखर जी चोरी वापसि कराई वञे।